तंगवाणी सिविल कोर्ट के अहाते में लगभग 2 महीना पहिरियां जवाबदार तां पुलिस कस्टडी में क़त्ल थियल नौजवान नादर अली उर्फ मौलाबख्श चोलियाणी क़त्ल केस चालान न थी सघियो। मक़तूल के वारसन अमजद गुल चोलियाणी, बाबू चोलियाणी, इलाही बख्श चोलियाणी ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त असांजे नौजवान मक़तूल नादर उर्फ मौलाबख्श चोलियाणी खे लगभग 2 महीना पहिरियां पुलिस कस्टडी में सखर जेल खां तंगवाणी सिविल कोर्ट आंदो वियो हो। जवाबदार विलायत चोलियाणी पंहिंजी साथियुनि जी मदद सां पुलिस कस्टडी के दौरान तंगवाणी सिविल अदालत के अहाते में बेदर्दी सां नौजवान के क़त्ल कयो हो। मुज़ाहिरीन वधीक दाईंदे चयो त लगभग 2 महीना गुज़रण बावजूद न असां सां इंसाफ़ थियो आहे, न ही वरी केस चालान थी सघियो आहे। 2 महीना गुज़रण बावजूद तंगवाणी पुलिस एक जवाबदार खां सवाइ ॿिया केस जा जवाबदार गिरफ़्तार न करे सघी आहे। उन्हनि वधीक दाईंदे चयो त केस की पोइवारी करण तां जवाबदार धुर जे चवण ते गोसपुर पुलिस असां मथां कूड़ो केस दाख़िल कयो आहे, जीअं असांखे केस जी हाज़िरुनि तां रोकियो वञे। मुज़ाहिरीन वसवारनि DIG लाड़काणो ऐं SSP कश्मीर कंदकोट अमजद अहमद शेख ऐं ॿियनि खे अपील कई त गोसपुर थाणे ते असां मथां दाख़िल कयल कूड़े केस जो नोटिस वठी केस ख़त्म करे नौजवान केस में घुर्बल बकाया जवाबदार गिरफ़्तार कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। हर वक्त आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़। अदा तव्हांजो छा मसलो आहे? मसलो इहो आहे त 2 महीना अॻु मुंहिंजे भाउ खे तंगवाणी सिविल कोर्ट में क़त्ल कयो। उन्हनि मुख़ालिफ़नि मां को बि गिरफ़्तार न थियो आहे। गिरफ़्तार न थियण सूरत उन्हनि FIR असांजे मथां दर्ज करायो आहे, कूड़ो FIR गोसपुर थाणे में। असांजो IG सिंध DIG लाड़काणा SSP कश्मीर अमजद शेख की गुज़ारिश आहे त इहो कूड़ो FIR असां मां ख़त्म कयो वञे ऐं असांजा जवाबदार जेके खून जे केस में घुर्बल आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो। असांखे हक़ इंसाफ़ मिलियो वञे, असांजो इहो कूड़ो FIR ख़त्म कयो, असांजो आला अमलदारनि खे खणनि के